बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना फतहना लक फतहम मुबीना। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र, क़ुल जाअल हक़्क़ु व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी कदर जी वकार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों ए बुजुर्गों, तवैसा जो है ना मदरसा अरबिया मुहम्मदिया तालीमुल कुरान जे अंदर गोठ मोहम्मद मुराद घोटे में हिन अज़ीमुश्शान मुनक्किद कल कॉन्फ्रेंस में बिरादरान इस्लाम मोहम्मद कासिम घोटो साहब, मौलाना मुफ्ती इमामुद्दीन घोटो साहब जंजी दावत जिला घोटकी जे अमीर मोहतरम जनाब हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, जिला घोटकी जी सेक्रेटरी जनरल मौलाना अब्दुल गफ्फार चाचड़ साहिबान जंजी दावत हुकूमत यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नियत सां हिते गड थिया हूं ऐं जमा थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। मुझो मिजाज वेही बयानात करण जो अजो एक अहम इजलास लारकाने में रखियल है ऐं मगरिब जी नमाज ताईं हर कीमत ते उते पुजणो। मां ॾाढी कोशिश कई त इजाजत मिले, लेकिन साथिन जे बेहद इसरार हुकूमत मुख्तसर वक्त जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िर थियो हां। मुसलमानों, अॼु असांजी समाजड़ी सिंध जी सूरत हाल अवां जे साम्हूं, अॼु असांजे मुल्क पाकिस्तान जी सूरत हाल अवां जे साम्हूं, अॼु बदअमनी अवां जे साम्हूं, अॼु बेहयाई अवां जे साम्हूं, अॼु बद किरदारी अवां जे साम्हूं, अॼु माशी सूरत हाल मुल्क जी अवां जे साम्हूं। जेको अमीर आ वो अमीर खां अमीर तर थींदो पियो वञे, जेको गरीब आ वो गरीब खां गरीब तर थींदो पियो वञे। जेकरे अमीरन जे घर में 10-10, 15-15 टाम पचन था ऐं उहे ज़ाया था थियन, त जो गरीबन जे घर में ब वेला 3-3 वेला, ब ॾींहं 3-3 ॾींहं फाका बि हलन था। सूरत हाल इंतहाई गंभीर आ। मां बारहा पंहिंजन इज्तिमात में इन ॻाल्हि जी वज़ाहत कई आ त मुसलमानों, जेकरे पाकिस्तान के हकीकी रियासत मदीना बनाइण चाहियो था, माशी मसाइला बेहतर कराइण चाहियो था, पाकिस्तान जे तमाम तर निजाम के बेहतर हलाइण चाहियो था,
त पोइ अचो हिननि मदीने जे मीर जे वारिसन उलमाए हक उलमाए देवबंद जो साथ ॾियो, सहाबा जे गुलामन दीवानन परवानन उलमाए हक उलमाए देवबंद जो साथ ॾियो। अल्लाह जो कसम जॾहिं मां अहादीस मुबारक जे किताबन ते नज़र थो कयां, मूंखे जनाब अमीर उमर जो दौरे हुकूमत नज़र थो अचे। सुनो अमीर अमीरुल मुमिनीन जनाब उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन मदीने जी सरजमीन दारुल खिलाफा है। सुने उमर मदीने जे मीर जे हिकड़े जानिसार वफादार सच्चे यार हजरत सईद बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु के सॾियो ऐं जनाब अमीर उमर हजरत सईद बिन आमिर के फरमायो, सईद मां उमर जी दिल थी चए त मां उमर तोखे यमन जो गवर्नर बनाया। हजरत सईद बिन आमिर चवण लगो, अमीरुल मोमिनीन इहो वजन तमाम वडो आ, बार तमाम घणो आ, मेहरबानी कयो इहो वजन तहां मुझे कुल्हन ते न विधो। जॾहिं हजरत सईद बिन आमिर इहे लफ्ज़ थिया त जनाब अमीर उमर फरमायो, सईद ता हेडो वडो इमारत जो वजन मां उमर जे कुल्हन ते विधो आ, ता थोड़ो वजन भी पंहिंजनि कुल्हन ते खणण जे लाइ तैयार न हो, थोड़ो वजन भी बर्दाश्त करण जे लाइ तैयार न हो। सईद मां उमर तोखां पुछां नथो त तोखे गवर्नर मुकर्रर कया न या न कया, मां उमर तोखे हुकुम थो कयां अॼु खां पोइ यमन जो गवर्नर तूं आ ऐं यमन जी सूरत हाल तुंहिंजे हवाले आ। हजरत सईद बिन आमिर पंहिंजे सामान खे बंदि कयो, पंहिंजी घरवारी खे वरतई, वञण लॻो। सुहिणे उमर हजरत सईद बिन आमिर खे चयो, सईद कुछ माल जी ज़रूरत अथई त ॿुधाए, पैसे जी ज़रूरत अथई त ॿुधाए, दिरहम ऐं दीनार जी ज़रूरत अथई त ॿुधाए। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत सईद बिन आमिर फरमायो, सही अल्लाह जो नालो काफी आ, पैसे जी जरूरत कोन है, दिरहम जी जरूरत कोन है, दीनार जी जरूरत कोन है। हजरत सईद बिन आमिर रवानो थी वियो, यमन पहुतो, गवर्नरशिप के संभालियई। कुछ ॾींहं गुज़रिया, यमन जे सरजमीन जा कुछ साथी मदीने जी धरती ते आया, जनाब अमीर उमर जे खिदमत में आया ऐं सुहिणे उमर उन्हनि साथियुनि खे चयो त मूंखे का लिस्ट ठाहे ॾियो, यमन में जेका ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि, मां उमर उन जे लाइ कुछ माली ताउन जो बंदोबस्त कया। तवज्जो कजाए मुराद घोटे जा गयूर मुसलमान, तुझो ईमान ताज़ो थी पवंदो। उन्हनि साथियुनि पन्नो खयो, कागज़ खयो, कलम खयो ऐं लिस्ट ठाहियो त फलाणो पुट फलाणे जो ग़रीब आ, फलाणो पुट फलाणे जो ग़रीब आ, फलाणो पुट फलाणे जो ग़रीब आ। इहा लिस्ट जनाब अमीर उमर जे खिदमत में खणी आया। सुने उमर लिस्ट वरती, पढ़े पियो, फलाणो पुट फलाणे जो, फलाणो पुट फलाणे जो, फलाणो पुट फलाणे जो नालो आयो त सईद पुट आमिर जो, सईद बिन आमिर। जॾहिं इहो नालो आयो त सुहिणे उमर उन्हनि साथियुनि खां पुछो त अल्लाह जा बानो, हे सईद बिन आमिर कहिड़ो आ, हे सईद बिन आमिर केरु आ, मूंखे ॿुधायो त सही। जी साईं, जेको तहां असांजो गवर्नर लगायो आ, यमन जो जेको गवर्नर आ, सही है उन जो नालो आ। अल्लाहु अकबर। जनाब अमीर उमर फरमायो, गरीब आ। चऊं साईं गरीबी जी कहिड़ी ॻाल्हि था पुछो? साईं ॿ टे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, सईद जे घर में कुन्नी भी कोन्हे चलंदी, फाकन ते पंहिंजो वक़्तु गुज़ारींदो आ। अल्लाहु अकबर। जॾहिं जनाब अमीर उमर ये लफ्ज़ ॿुधा, अखियुनि मां ज़ारो क़तार नीर पिया हलनि, ॾाढी मुबारक पाणीअ सां तर थी वई, ॿोढ़नि सां तर थी वई। जनाब अमीर उमर आयो, बैतुल माल जे खज़ाननि मां सभिनी माण्हुनि जे लाइ कुछ माली ताउन जो बंदोबस्त कई, हिकिड़ी वॾी गंडड़ी तैयार कई। किताबनि में अचे थो उन गंडड़ी में तक़रीबन 1000 दिरहम या 1000 दीनार हा, उहा ठाहे करे उन्हनि साथियुनि खे ॾिनई, हे माण्हुनि में तक़सीम कजो। पर हीअ गंडड़ी
मां सईद बिन आमिर जे लाइ ठाही आ, गवर्नर जे लाइ ठाही आ। हीअ गंढड़ी उनखे ॾिजो। तवज्जो कजांइ तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। अॼु चओ था न पाकिस्तान जा मसइला हल छो नथा थियनि, अॼु चओ था न माशी सूरत हाल बेहतर छो नथी थिए। मां चवंदो हा हे वॾा वॾा वाकू इदारनि जे मथां वेठा आहिनि, वॾा वॾा वाकू वाट पटियूं वेठा आहिनि, लकड़ हज़म पत्थर हज़म। ख़ुदा जो कसम करप्शन जी इंतिहा थी वई आहे। काॾां असांजो मुल्क तरक्की करे। हे साथी आया यमन जे सरज़मीन ते पहुता, उहा गंढरी जनाब अमीर उमर जी खणी यमन जे गवर्नर हज़रत सईद बिन आमिर जे खिदमत में आया। उहा गंढरी ॾिनो, साईं हीअ गंढरी अमीरुल मोमिनीन तहां जे लाइ ॾिनी आहे, क़बूल पे। हज़रत सईद बिन आमिर खे ख़बर न आहे त हिन गंढड़ीअ में छा आहे। गंढड़ी वरितई, उन्हनि साथियुनि जे साम्हूं उन जूं गंढियूं खोलियई, उनखे खोले जॾहिं ॾिठई अंदरि दिरहम ऐं दीनार आहिनि। हज़रत सईद बिन आमिर खां रल निकिरी वई, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। घर वारी रड़ कई, सईद ख़ैर त आहे, छा ॻाल्हि आहे? भला अमीरुल मोमिनीन फानी जहान छॾे वियो छा? चई न, इन खां बि वॾो नुक़सान थी वियो। जे भला के मुसलमाननि जे लश्कर खे शिकस्त आई आहे छा? चई न, इन खां बि वॾो नुक़सान थी वियो। चई सईद छा ॻाल्हि आहे, ॿुधाए त सही। चई अॼु असांजे घर में दुनिया दाख़िल थी आहे, अॼु असांजे घर में पैसो दाख़िल थियो आहे, दिरहम दाख़िल थियो आहे, दीनार दाख़िल थियो आहे। इन जे करे मूंखां रड़ निकिरी वई आहे। अल्लाहु अकबर। सहाबी सहाबी हा, पर सहाबियाणियूं बि त सहाबियाणियूं हो न। उहा घर वारी चवण लगी हज़रत सईद बिन आमिर खे, सईद घबराए न, जेकॾहिं तूं इजाज़त ॾे मां तुंहिंजी ख़िदमत में अचां। ॿई गॾिजी विहूं, नंढड़ियूं नंढड़ियूं गंढड़ियूं तैयार कयूं ऐं सिज लहण खां पहिरियां इहा सॼी रक़म असां यमन जे ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि में तक़सीम कयूं त कीअं थींदो। हज़रत सईद फरमायो वाह जो मशवरो ॾिनो अथई। हलिया घरवारी आई, ज़ाल मुड़स वेठा, नंढियूं नंढियूं गंढरियूं तैयार कयूं। सिज लहण खां पहिरियां पहिरियां सॼो जो सॼो माल ग़रीबनि में तक़सीम करे छॾियो। पंहिंजे घर जी साॻी जो साॻी सूरत हाल। पढ़ो तो सही सहाबा जे जिंदगिन खे ता मुतालो त कयो। हजरत सहाबा किराम जे पाक जिंदगिन जो तवज्जो कजाए। किताबन में चेतो वक्त में मुख्तसरा हिकड़े दिहाड़े जनाब अमीर उमर यमन जो दौरो करण जे लाइ आयो। पहुतो, अञा गवर्नर सां मुलाकात न थी आहे, माण्हुनि सां मुलाकात थी। आख़िरी ॻाल्हि तो बयान कया तवज्जो सां, तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। माण्हुनि सां मुलाकात थी, ॾियो ख़बर तव्हांजो गवर्नर कीअं आहे, सूरत हाल कीअं आहे। चऊं साईं ॾाढो भलो आहे, हर शइ में बहितर आहे, काई तकलीफ़ कोन्हे, पर साईं चार शिकायतूं असांखे आहिनि। कहिड़ियूं शिकायतूं? साईं हिकु सुबुह जो सिज उभरण खां पोइ पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे। साईं ॿियो सॼी राति जवाब न ॾींदो आहे कंहिं बि ॻाल्हि जो। ऐं टियों महीने में हिकिड़ो ॾींहुं साईं शाम जो घरां निकिरंदो आहे, सॼो ॾींहुं घर हूंदो आहे। ऐं साईं चौथी इहा ॻाल्हि आहे त वेठे वेठे हज़रत सईद बिन आमिर खे बेहोशीअ जा दौरा पवंदा आहिनि ऐं बेहोश थी वेंदो आहे। हज़रत उमर अचो, हलो त गॾिजी हलूं था। गवर्नर साहब जे खिदमत में सवाल रूबरू कयो, सवाल कयो त जवाब तलब कयूं था। आया हज़रत सईद बिन आमिर जे खिदमत में अमीरुल मोमिनीन भी वेठो आहे, गवर्नर भी वेठो आहे, रियाया भी वेठी आहे। हज़रत उमर जो सवाल कयो, जो साईं पहिरियों सवाल इहो आहे, सुबुह जो सिज उभरण खां पोइ घर मां ॿाहिरि निकिरंदो आहे। हज़रत उमर जो सईद बिन आमिर जवाब दे। चई साईं ये मुआमलो मुझे अल्लाह जे दरमियान हो, पर तव्हां पुछो आहे जवाब ॾियणो पवंदो। साईं नमाज़ पढ़ी मां घर वेंदो हा, मुंहिंजी घर वारी अकेली आहे, मां वञी करे घर जे कमनि कारनि में पंहिंजे घर वारीअ जो हथ वञाईंदो हा। साईं अटो कढंदो हा, अटे खे ॻोईंदो हा, जेसि ताईं अटो रेशो न छॾींदो आहे तेसि ताईं वेठो हूंदो हा। साईं न पिरासिस में टाइम में सिज निकिरी ईंदो हा। साईं को खादिम कोन्हे, का खादम्यानी कोन्हे, को नौकर कोन्हे। हे वक्त जो गवर्नर अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं जो सहाबिया जरा रब फरमायो हो रज़ी अल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु
तवज्जो कजाए जिसे इन जे करे देर थी वेंदी आ। हज़रत उमर फरमायो बियो सवाल कयो चोसे बियो सवाल इहो आ सजी रात सजऊं जवाब न मिलंदो आ। सुने उमर जो सईद जवाब दे जिसे इहो मुआमिलो बि मुझे अल्लाह जे दरमियान हो पर अमीरुल मोमिनीन ता सवाल कयो आ जवाब देणो पवंदो। सही मसलो इहो आ मां सजो ॾींहुं अल्लाह जे बंदन जे खिदमत जे लाइ मखसूस करे छॾियो आ ऐं साईं मां पंहिंजी सॼी रात काइनात जे अल्लाह जी इबादत जे लाइ मसरूफ करे छॾी आ। सॼो ॾींहुं अवाम जी खिदमत कंदो आहियां सॼी रात परवरदिगार खे राज़ी कंदो आहियां। हे वक्त जो कमंदर आ तवज्जो कजो जी टियों सवाल कयो जिसे टियों सवाल इहो आ महीने में हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं पंहिंजे घर खां ॿाहिरि नाहे निकिरंदो शाम जो ॿाहिरि निकिरंदो आ। अमीर उमर जो सईद जवाब दे चई साईं जेको ॾिसो था न मुंहिंजे जिस्म ते हे जोड़ो साईं मूंखे इहो हिकिड़ो ई जोड़ो आ सॼो महीनो जिस्म ते पातल हूंदो आ पोइ मेरो थी वेंदो आ। साईं महीने में हिकिड़ो ॾींहुं इन जोड़े खे लाहींदो आहियां इनखे धोईंदो आहियां इनखे साफ़ कंदो आहियां। साईं कपिड़ा चूके मोटा आहिनि सुकण में टाइम वठंदो आ। साईं जेसि ताईं सुकंदो न आहे ॿाहिरि न ईंदो आ। इन करे महीने में हिकिड़ो ॾींहुं पंहिंजे घर में गुज़री वेंदो आ। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर जो चौथो सवाल कयो साईं चौथो सवाल इहो आ साईं वेठे वेठे हज़रत सईद बिन आमिर खे दौरा पवंदा आहिनि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त दौरा छो पवंदा आहिनि। सुणे उमर चो सईद छा मसइलो आहे चई साईं मसइलो इहो आहे मां अञा मुस्लमान न थियो हुउमि काफ़िर हुउमि मके जी सरज़मीन हुई साईं जे ग़ुलाम हज़रत खुबैब बिन अदी खे काफ़िर गिरफ्तार करे आया। साईं जॾहिं उनखे शहीद पिया कनि मां उते मौजूद हुउमि सॼो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो। साईं जिन हज़रत खुबैब जा कन कटियो नक कटियो अखियूं कढियो साईं हज़रत खुबैब जा लफ़्ज़ अॼु ॾींहं ताईं मूंखे यादि आहिनि। हज़रत खुबैब फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह हे मंज़र ॾिसे थो ओ मुंहिंजा अल्लाह करण वारनि खे बि ॾिसे थो ओ मुंहिंजा अल्लाह तमाशो ॾिसण वारनि खे बि ॾिसे थो। मुंहिंजा रब हिननि खां इंतकाम तू वठजाए मुंहिंजा अल्लाह हिननि खां इंतकाम तू वठजाए। तवज्जो कजो मुसलमानो जी साईं जॾहिं इहे लफ़्ज़ चई त ज़ालिमन ज़ुबान कढियस ज़ुबान खे कटियो चपन खे कटियो टुकड़नि टुकड़नि में तक़सीम करे हज़रत खुबैब खे शहादत जो जाम पियायो। साईं पोइ तो मां कलमो पढ़ी मुसलमान थी वियुमि पंहिंजे आका जी ग़ुलामी खे क़बूल कयुमि। सुने अबू बकर सिद्दीक़ सां गॾु वक़्तु गुज़ारियुमि अॼु जनाब अमीर उमर जे खिलाफत में पंहिंजो वक़्तु गुज़ारिया थो। साईं जॾहिं वेठो हूंदो आहे कॾहिं कॾहिं उहो मंज़र मूंखे यादि ईंदो आहे हज़रत सईद बिन आमिर जा उहे लफ़्ज़ मूंखे यादि ईंदा आहिनि ऐं ख़ौफ़ में तड़पी पवंदो आहियां ईअं न थिए मता अल्लाह जो अज़ाब मां सईद बिन आमिर जे मथां कड़की न पए। साईं न ख़ौफ़ जे करे अल्लाह जे भव जे करे अल्लाह जे कहर खां दुनी करे साईं मूंखे दौरा पवंदा आहिनि मां बेहोश थी वेंदो आहियां। मुसलमानो तवज्जो कजो हे मुसलमान जा हक़ीक़ी हुक्मरान हा अल्लाह जो कसम जेकॾहिं असांखे पंहिंजी सूरत हाल बहितर करणी आहे अचो आलिम जे हथनि खे मज़बूत कयो। अॼु मां तव्हांखे दावत फ़िक्र ॾियण आयो आहियां तव्हांजे ईमान खे करवाइण आयो आहियां। मदीने जे मीर फरमायो अल उलमाउ वरसतुल अंबिया आलिम नबीयन जा वारिस अथव। नबूवत जो दौर ख़त्म थी वियो हाणे क़यामत जे सुबुह ताईं नबूवत मदीने जे मीर जी हलंदी। हाणे को नओं सहाबी अचणो कोन्हे जेका सहाबी हुजूर जे दौर में हा जिन ईमान जे हालत में मुझे आका जे खत्मे नबूवत वारे चेहरे जो दीदार कयो या मुझे आका उन जे चेहरे के ॾिठो हाणे को सहाबी भी अचणो कोन्हे। मुसलमानों हाणे उलमा रहबरी जे लाइ मौजूद आहिनि क़यादत जे लाइ मौजूद आहिनि रहनुमाई जे लाइ मौजूद आहिनि। असांखे खपे त इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जे सरज़मीन ते असां हक़ जे आलिमनि जे हथनि खे मज़बूत कयूं हक़ जे आलिमनि जो साथ ॾियूं हर मोड़ ते आलिमनि जा बाह ॿेली थियूं ऐं असां मोड़ ताईं न तोड़ ताईं हिननि आलिमनि जो साथ निभायूं। हिन अज़ीम शान इज्तिमा में को अल्लाह जो अहिड़ो मानो आहे जेको वाइदो करे इंशाअल्लाह अॼु खां पोइ मुंहिंजो साथ वक़्त जे हक़ जे आलिमनि सां गॾु रहंदो इंशाअल्लाह। अब इंशाअल्लाह चओ रब तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो आलिमनि जो साथ निभो इंशाअल्लाह। हाँ त पोइ आलिमनि ऐलान कयो
28 नवंबर खमीस जे दिहाड़े सखर जे सरजमीन थे अजीम शान फकीदुल मिसाल यादगार बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस बयाद हजरत हालेजवी व शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह मुनक्किद कई वैया जेजा मेहमान खास फरजंद मुफ्ती महमूद कायद इब्ने कायद इमामुल इनक़िलाब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुदा सदी जमात के इन अजीम शान कॉन्फ्रेंस जी दावत दिल जी अताहगारन सा अर्ज रखा थो शरीक थी करे सवाब दारैन हासिल कदा जिंदगी साथ रिनो इंशाल्लाह सखर जे सरजमीन ते पंहिंजी मुलाकात थींदी व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम